सिंधु दरिया ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जिते हिन महिल बरसाति जे मौसम खां पोइ माण्हू इंजॉय करण आया आहिनि पंहिंजे फैमिलियुनि खे वठी। अॼु असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधु दरिया जा मंज़र इन्हनि खे कीअं ॾिसण में था अचनि ऐं बरसाति जे मौसम खां पोइ मल्हाननि जो छा ख़ुशी थी रहियो आहे। कूद रहे हैं, लेकिन यहाँ पे 2-3 सेफ्टियों की ज़रूरत है, जो कि यहाँ पे पुलिस की सिक्योरिटी होनी चाहिए, क्योंकि सब फैमिली आई हुई है यहाँ पे और लोग आगे तक पानी में जा रहे हैं। इसकी सेफ्टी के लिए यहाँ पे किसी को खड़ा रखना चाहिए ताकि लोग आगे नहीं जाएं, सबकी सेफ्टी रहे। और रश इस वजह से इसलिए ज़्यादा है कि अभी ताज़ा लॉकडाउन ख़त्म हुआ है और बारिशें शुरू हुई हैं, तो लोग अपने एंजॉय के लिए सब यहाँ पर जमा है, लेकिन पल्ले वल्ले की थोड़ी कमी है यहाँ पे। ॾाढो मज़ो पियो थो अचे, बाक़ाइदो मौसम ज़बरदस्त आहे। एॾो मज़ो थो अचे, छा ॿुधायूं, ॿुधाए बयान नथा करे सघूं दिलि सां, छा ॿुधाए। तव्हां बि अचो, जेके नाज़रीन सोसाइटी से आए, बहुत दूर से आए, 4-5 किलोमीटर बाइक पे चल के पेट्रोल डलवा के, एक तो बाइक के चल के गिर रही हैं ये वो, फिर भी हम आए हैं। बहुत रश है यहाँ पे, बहुत मज़ा आ रहा है हमें और ये दोस्तों के साथ आया हूँ 4-5। एंजॉय ऐसे कर रहे हैं कि हम नहाने आए हैं, टिकटॉक वीडियो बनाने आए हैं यहाँ पे, और आवाम इतनी आई हुई है कि सब पुल भी पूरा जाम पड़ा हुआ है, गाड़ियाँ गिर रही हैं। हम पहाड़ के ऊपर गाड़ियाँ लेके आए हैं, आपको मालूम है। थोड़ा वो करो हमारे लिए, बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे। बारिश हुई है, 3 दिन तक बारिश बताई है, इंशाल्लाह कल भी आएंगे एंजॉय करने के लिए हम। कुछ और अदा असांखे मतिलबु ॾाढो हिते मज़ो आयो आहे। एंजॉय माना असांजे हिते ईअं कराची वारा जीअं कराची सीवियूं ते वेंदा आहिनि, असां हैदराबाद वारा हिते दरिया ते ईंदा आहियूं। तव्हां ॾिसो था त केतिरी रश लॻी पई आहे, केतिरी आवाम आहे, सभु माण्हू हिते एंजॉय करण आया आहिनि ऐं जेको आहे ज़बरदस्त मौसम लॻो पियो आहे हिते। ऐं जेको आहे बसि हिते असां तमामु ज़बरदस्त इंजॉय पिया कयूं। ज़िंदगी मिली आहे, इंसान मज़ो करे इंजॉय करे, तमामु बहितरीनु सुठो वक़्तु पियो हिते गुज़रे। सफ़ा VIP जाम शोरो, ख़ुशबू तमामु ज़बरदस्त, बहितरीन में बहितरीन, सम्झी। सर मौज खाया आहियूं, सर हिते असां इंजॉय कंदा आहियूं ॾाढो। हनुमान इलाही मज़ो लॻो पियो आहे, जीअं ॾिसो पुल बुल बंदि लॻी पिया आहे, इलाही इंजॉय था कयूं, मज़ो सर इलाही सुठो पियो लॻे, इलाही मज़ो पियो अचे असांखे। बरसाति जो मौसम या VIP सर VIP सफ़ा मौसम सुठो आहे। अल्हम्दुलिल्लाह VIP मज़ो अचे थो। जेकाबाद में सिड़जी आयासीं अलमंज़र जा नज़ारा ॾिसण, हिते त मंज़र ई मंज़र आहिनि भाउ। मां त VIP ख़ुशी महसूसु कयां थो। अल्हम्दुलिल्लाह VIP मज़ो आहे ऐं मज़ो अचे थो, घुमण फिरण में इंजॉय करण में मज़ो अचे थो ऐं इंजॉय कंदासीं। असांखे जाम अलमंज़र अची करे असां सिंधु दरिया में ॾाढो मज़ो आयो असांखे। असांजो माहौल ॾिसी करे असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असां ॿियो बि इंजॉय कंदासीं इंशाल्लाह। असां मतिलबु हिन मींहं में मज़ो अचण ते ॾाढो असांखे मज़ो अचे थो। घणी ख़ुशी थी रही आहे, गैदरिंग्स ही मौसम, उनखां बाद में हिते खाइण पीअण जो मज़ो ऐं दोस्तनि सां गॾु इंजॉयमेंट। बसि छा ॿुधायां, अहिड़ा लम्हा हूंदा आहिनि असांखां गर्मियूं जेके आहिनि उहे विसरी वेंदियूं आहिनि ऐं असां फुल इंजॉय कंदा आहियूं ड्रेसिस करे। उनखां बाद दोस्तनि सां चाट चिप्स मकाई ये सभु कुझु सौगात वग़ैरह हितां जूं खाए, तमामु बहितरीनु मौसम में हींअर कणकण थी रही आहे। ऐं हिते ॾिसो त बाक़ाइदे वॾी आवाम आहे, वॾा माण्हू आहिनि, जामशोरो हैदराबाद कोटड़ी सॼी सिंध जा माण्हू हिते अची लथा आहिनि ऐं अहिड़ा लम्हा जेके आहिनि गॾु करणु घुरिजनि असांखे, कंहिं मूवी में, कंहिं फोटू में, कंहिं गैदरिंग में। सो बंडल ऑफ थैंक्स। वॾी इंजॉयमेंट जो हिकिड़ो माहौल आहे, सभिनी खे घुरिजे थी जेको सो इंजॉय करे पंहिंजे दिमाग़नि जी जेका हिकिड़ी डिप्रेशन आहे, पढ़ाई जूं कारोबारनि जूं सभु ख़तमु करे थिए इंजॉय कर। अॼु बिल्कुलु बरसाति जे मौसम खां पोइ तव्हां सिंधु दरिया जो मंज़र ॾिसी रहिया आहियो। जेके असां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयासीं बरसाति खां पोइ हिते सिंधु दरिया ते अची इंजॉयमेंट कयो अथनि ऐं उन्हनि सां असां ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके हिते इंजॉय करण आया आहिनि पंहिंजे फैमिलियुनि खे वठी। उनखां अलावा हिते सिक्योरिटी वग़ैरह कीअं इन हवाले सां असां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं आहिनि। उन्हनि सां जेके राज TV ते तव्हां ॾिसण न विसारींदा। कैमरामैन अब्दुल मुसवर जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, राज TV जामशोरो जी।